बेड़शा मां ख़बर ॾींदा हलो त क़ौमी अवामी तहरीक पारां सिंधु दरिया ते गैर क़ानूनी केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबे ख़िलाफ़ हैदराबाद लाइ रथियल मार्च अयाज़ लतीफ़ पलेजो जी अॻुवाणी में बेड़शा खां हैदराबाद लाइ रवानो थी वियो। क़ौमी अवामी तहरीक में शामिल कारकुननि अयाज़ लतीफ़ पलेजो जी अॻुवाणी में दरगाह भेटाई ते हाज़िरी भरे सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जी लतीफ़ साईं जे दर दांह ॾिनी, जंहिं बाद बेड़शा खां हैदराबाद तरफ़ 7 रोज़ा मार्च की शुरुआत कई वही है। अयाज़ लतीफ़ पलेजो मार्च में शामिल कारकुननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पानी जो मसलो कोन तव, पानी ब आहे। असांजो जेके कारपोरेट फार्मिंग ज़रिए जेके ज़मीनूं खणो पिया, असांजो 5-5, 10-10, 20-20 हज़ार एकड़ हिकिड़े ज़िले मां उन्हनि खे वराए वठण जो मसलो ब आहे। ही सिंध जो इक़्तिदार आला खसण जो मसलो ब आहे। ही असांजो पेट्रोल, गैस, कोयलो खसण जो मसलो ब आहे। पेट्रोल असांजो ऐं असां वटि पेट्रोल वठण जी माण्हुनि में वसत कोन्हे, माण्हुनि वटि पैसा कोन्हनि। असां वटि बिजली जी लोड शेडिंग आहे, उन पेट्रोल मां ठहे थी, उन कोयले मां ठहे थी, जेको कोयलो असांजो आहे। असां वटि 14-14, 16-16 कलाक लोड शेडिंग आहे ऐं हुननि जे शहरनि में रोशनियूं पियूं हलनि, बल्ब पिया ॿरनि, बिजलियूं पियूं हलनि, AC पिया हलनि। ऐं असांजे ॻोठनि में 16-16 कलाक बिजली कान्हे, जितां पेट्रोल निकिरे थो ऐं जितां कोयलो निकिरे थो, जंहिंसां बिजली ठहे। असां वटि गैस निकिरे थी, उहा हुते जे इंडस्ट्रीज़ खे मिले थी। असां वटि गैस जी लोड शेडिंग आहे। असां वटि टैक्स मिले थो, असांजा बच्चा लंघड़नि ऐं टैक्स हू पिया इस्तेमालु कनि। असां वटि जेके वसीला निकिरनि था उनजो इस्तेमालु, असीं को मक़बूज़ा इलाइक़ो आहियूं छा? असीं गज़ा आहियूं छा? असां ते कब्ज़ो कयो अथऊं छा? असां ते को इज़राइल कब्ज़ो कयो आहे गज़ा ते? असीं को फ़लस्तीन आहियूं? असीं को कश्मीर आहियूं जिते इंडिया कब्ज़ो कयो आहे? असीं को ईस्ट टिमोर आहियूं, ग्रेनेडा आहियूं? असीं को बोस्निया आहियूं जेके तव्हां फतह कयो आहे, जो असांखे ईअं तबाह बर्बाद कयो? असीं पाकिस्तान ठहण खां अॻु में हिकिड़ी ख़ुदि मुख़्तार, सावरेन ऐं इंडिपेंडेंट धरती हुआसीं। उहा पंहिंजी रज़ामंदीअ सां, ख़ुशीअ सां करारदाद पाकिस्तान जी हामी थी, उन्हनि करारदाद मंज़ूर कई, तव्हां सां शामिलु थियासीं। उनजो एवज़ो इहो पिया ॾियो जो असांजे माण्हुनि खे मारियो बि पिया। इक़्तिदार जे ऐवाननि में वेठल अवाम दुश्मन माण्हू, मुल्क दुश्मन माण्हू अहिड़ा फ़ैसिला कनि पिया जीअं अवाम में बेचैनी हुजे। बुनियादी तौर असीं पाकिस्तान जा शहरी आहियूं ऐं सिंध सूबो पाकिस्तान जो हिसो आहे। इन करे ही गैर क़ानूनी कैनाल छा आहे, सिंध जे पाणी बंदि करण जो मक़सदु छा आहे? मक़सदु आहे मुल्क दुश्मनी, मक़सदु आहे अवाम दुश्मनी, मक़सदु आहे पंहिंजा ज़ाती ऐं गुरोही मफ़ादात। ही जेके इक़्तिदार ऐवान में वज़ीर अज़म वेठो आहे, इहो वज़ीर अज़म आहे। ही जेको सदर वेठो आहे, इहो वाक़ई सदर आहे या माफ़िया आहे? ही माफ़ियाऊं अहिड़ा फ़ैसिला कंदियूं आहिनि जेके अवाम दुश्मन फ़ैसिला हूंदा आहिनि, जेके मुल्क जे ख़िलाफ़ु फ़ैसिला हूंदा आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान सां ज़ुल्म जेको थिए पियो, बलोच बि विढ़नि पिया, सिंधी बि रोडनि ते आहिनि। 8 महीननि खां सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध सां नाइंसाफ़ियूं तव्हां ॾिसो त हीउ जेको हारियुनि ते टैक्स, ज़रई टैक्स मड़े, हींअर कणिक जो फ़सुलु लथो आहे, उन जो अघु केरु आहे? हीउ हारियुनि जो ऐं ज़रात जो क़त्लेआम पिया कनि, माण्हुनि जो क़त्लेआम पिया कनि। हीउ कातिल आहिनि, हीउ ज़ालिम आहिनि, हीउ रहज़न आहिनि। हिननि खे 7 करोड़ सिंधियुनि जो को बि अहसासु, को बि हया शर्म कोन्हे त सिंध सुके पई, सिंध में फ़सुल अणपूरा पिया थियनि, जेके थियनि पिया थोरा घणा, उन्हनि जा अघ केरु आहे? ऐं उन्हनि हारियुनि, उन्हनि आबादगारनि, उन्हनि मज़दूरनि जे बचनि जा, उन्हनि जा अहसासनि जा क़त्ल पिया कनि। हीउ कातिल आहिनि। हिननि खे कंहिं हिननि खे इक़्तिदार ॾिनो आहे? तव्हां पाण ॾिसो त हे चूंडिजी कोन आया आहिनि, हे हिकिड़ा वॾा ठहियल ठुकियल मनसूबे तहत आया आहिनि, जेके असांजे मथां माज़रा थी कड़किया आहिनि, जेका सॼी सिंध, सॼो सिंध जो सूबो उहो वठिजी वियो आहे हिकिड़ी सकरात आहे ज़रदारीअ जे रूप में, जेका सकरात अचे माण्हुनि में कड़की आहे, जो सभु माण्हू सुॾकी सुॾकी साह पिया खणनि। आख़िरी साह जी हिॾकी आहे, तंहिं ते बि हमिलो करे उहा बि खसी वई आहे। जेको पाणीअ जो ढुक आहे, जंहिं ते पखी पखण, वण टिण, माण्हू उहे सभु ज़िंदा रहनि, उहे ज़िंदगीअ जो आख़िरी साह बि खसनि था। त असां चुप कीअं वेहूं? असांजे माॻ जो मामिलो आहे, असांजे नस्लनि जो मामिलो आहे, असांजे बचनि जो मामिलो आहे, असांजे इज़तुनि जो मामिलो आहे। असां हिन तते काड़े में असां चरिया कोन थिया आहियूं, पर असां दर्द ॾिसी हीअ दांह खणी लतीफ़ जे नगरीअ में आया आहियूं। त लतीफ़, तुंहिंजे नगरीअ सां, तोसां, तुंहिंजे माण्हुनि सां ज़ुल्म पिया थियनि। लतीफ़, तूं उथ त ॾाढ खे ॾारियूं, हिन ज़ालिमनि खे निश्ते नाबूद कयूं। तव्हांखे ख़बर आहे ज़रदारी ऐं सिंध हुकूमत पंहिंजे कुर्सीअ ख़ातिर, पंहिंजे इक़्तिदार ख़ातिर सिंध दरिया मां चए क़ानूनी केनाल निकिता कढी रहिया आहिनि। हीअ केनाल निकिता त सिंध बंजर थींदी, सिंध तबाह थींदी। असीं हिन केनाल खे रद्द कयूं था, सिंधी अवाम
छान के तव्हांखे रद्द करे थी असीं हिनखे ॿुधाए था छॾियूं के सूरत में असीं हिनखे केरु कोन्हे हीअ असां पीउ जी जागी न आहे हीअ असां सिंधियुनि जो पाणी आहे हिनखे हीअ असीं पाणी असांखे कोन करे ॾींदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।